بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي درس القواعد الشرعية. ما سمجھو أجون ما سمجھا تو أجون دو هي 13 نمبر. الأصل في المكان الطهارة ما لم يغير لونه أو ريحه. يعني हर जगह ते इंसान किथे भी इन मक़सद जो क़ाइदा जो माना इहो आहे त इंसान जेको किथे भी नमाज़ पढ़णु चाहे थो त उहो कीअं पढ़े, किथे पढ़े किथे न पढ़े। त मेन शइ जेके असीं पहिरां चयो हो, पहिरां जेको क़ाइदो त सॼी ज़मीन अलाह जे तरफ़ां पाक आहे, किथे माण्हू पढ़ी सघे थो, चंद शयूं जेके आहिनि मना आहिनि। हाणे हिन क़ाइदे में इहो आहे शर्त नओं त जिथे भी इंसान नमाज़ पढ़े उन में 2 शर्तूं ॾिसे ज़मीन में किथे भी, त उहा ज़मीन जो रंग मटियल त कोन्हे, पहिरियां हुन जो रंग ॾिसे। इहे ज़मीन जो मिसाल फ़र्श आहे या कालीन आहे या छा बि इन ते का किनी शइ हारियल हूंदी त उन जो रंग मटियल हूंदो। मिसाल का पेशाब जी जॻह हूंदी त फिको रंग हूंदो त ॾिसण में ईंदी त हीअ जॻह पलीत आहे, हिते नमाज़ न पढ़ी सघंदो। या का शइ अहिड़ी हारियल हूंदी ॻाढ़ी या खून लॻल हूंदो या अहिड़ी इंसान जे नज़र सां सम्झी वेंदो त हीअ पलीत शइ आहे। त इहो छो जो हुते असीं जेके पाणीअ में असुल जेके पाणी में असीं शर्तूं रखियूं न, 3 असुल जेको पाणी में हो त 3 शर्तूं हुयूं, ताअमुहु लौनुहु रिहु। उते पाणी में 3 शर्तूं हुयूं त उन जो ज़ाइको ऐं पाणीअ जो रंग ऐं हुन जी बदबू। त इहे 3 शयूं पाणी में हो। हाणे ज़मीन में त ज़ाइको कोन्हे, हिन में 2 शर्तूं आहिनि, लौन व रिहु, 2 शयूं, रंग ऐं हुन जी यानी बदबू या ख़ुशबू अचे। इहा शइ जे ॾिसंदो। हाणे हिकिड़ो त रंग असीं सम्झी वियासीं त भाउ हीउ किनो रंग लॻे थो, खून आहे या पेशाब आहे या शरबत आहे या कहिड़ी बि शइ हारियल आहे, त असीं सम्झी वेंदासीं त हीअ जॻह नमाज़ जे लाइक़ु न आहे। ठीकु आहे। बाक़ी लौनो इहो थी वियो। बाक़ी रिहो वरी के जॻह ॾिसंदे त अच्छी आहे, साफ़ आहे, सुथरी आहे, पर इंसान जे सजदे में वेंदो या अॻ में सिंघंदो उन ज़मीन खे त उते बदबू ईंदी किनी, त उहा ज़मीन लाइक़ु न आहे नमाज़ जे लाइ। ठीकु आहे। हाणे इहा थी वई इहा शर्त कहिड़ी ज़मीन ते बि जिथे इंसान नमाज़ पढ़ण जी कोशिशि करे, त इन शर्तुनि खां सवाइ इहे शर्तूं जे ॾिसंदो त पोइ उते नमाज़ न आहे जाइज़। तंहिंखां सवाइ जेके असीं अॻ में पहिरियां जेके क़ाइदो हो त उते चयोसीं त हर ज़मीन पाक आहे, किथे माण्हू नमाज़ पढ़ी सघे थो, हुन में बि इहा शर्त आई त उते मना आहे चंद जॻहियुनि ते। मिसाल कब्रस्तान में नमाज़ न आहे पढ़णी, जाइज़ न आहे। ऐं ॾाचिन जी जिथे वाड़ो थिए या जिथे ॿधिबियूं ॾाचूं उते बि न आहे जाइज़। ऐं वॉशरूम में न आहे। यानी चंद शयूं आहिनि, जॻहियूं आहिनि जिथे शराब खानो हुजे या अहिड़ी शइ इंसान जे ॾिसे त उते अमन नथो थिए मूंखे या नुक़सानु थी सघे थो, उते न पढ़े। बाक़ी आम ज़मीन अलाह जी जिथे किथे माण्हू नमाज़ पढ़ी सघे थो, ऐं उते नमाज़ पढ़ण खां अॻ में सिर्फ़ु इहे 2 शर्तूं ज़मीन जूं पाक हुअण जी ॾिसे, रंग ऐं बदबू। जे इहे 2 शयूं अची वियूं त इहे सभिनी यानी हदीसुनि ऐं क़ुर जे मुताबिक़ इहे शइ जे ज़रूरी आहे। इंसान यादि करे छॾे हर ज़मीन ते नमाज़ पढ़ण जे लाइ असुल मेन शइ इहा जाचे त हिन जो रंग ज़मीन जो कीअं आहे ऐं बदबू आहे या न आहे। त जे न इहे शयूं ठीकु आहिनि त पोइ बिस्मिल्लाह करे नमाज़ पढ़े। हादा वल्लाहु आलम बिस्सवाब। सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।